दोस्तों हिन वक्त जो असांखे ॻोठ में फोड़ी चांडिया में कम था कयूं पिया। तो हिन महिल जो तमाम घनी गर्मी आहे ऐं ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे मेहनत मज़दूरी करण। सो छा कयूं, करिणो भी पए थो। यकीन कंदो सुबुह जो सवेर निकिरंदा आहियूं, तक़रीबन 5 वगे उथंदा आहियूं। कलाक जो सफ़र आहे। कलाक खां पोइ हिते असां पुॼंदा आहियूं कम ते। सॼो ॾींहुं कमु करे उन खां पोइ वरी हितां ईंदा आहियूं। जीअं शाम जो सिजु लहण वारो हूंदो आहे हितां निकिरंदा आहियूं। वरी पोइ जेको आहे सिधो घर वेंदा आहियूं। कलाक पूरो थींदो आहे, माना राति जा 8 थी वेंदा आहिनि घर पुॼंदे पुॼंदे। उनखां पोइ मानी वानी खाईंदा आहियूं, सुम्हंदा आहियूं, वरी निंड पूरी न थींदी आहे, वरी सुबुह जो उथंदा आहियूं। सो इहा असांजी ज़िंदगी आहे मज़दूरनि जी। बसि छा कयूं, बसि जेको आहे शुकुरु आहे। सो उनखां बावजूद बि जेको आहे त सख़्तु महिनत, गर्मी, सफ़ा मां चवां थो ॾाढी ॾुखी ज़िंदगी आहे। सो तव्हां मशवरो ॾियो छा करणु घुरिजे, छा न करणु घुरिजे। अगरि हिकिड़ो ॾींहुं बि रेस्ट कयूं था वरी खाईंदासीं छा? छो त असां मज़दूर माण्हू, असां वटि कुझु कमायल गॾु थियल हूंदो न आहे। कमाए ईंदासीं त खाईंदासीं, न त बसि ईअं ई पोइ बुख ते वेठा हूंदासीं। साम्हूं ॾिसो मिस्त्री कमु करे थो पियो, मज़दूरी करे थो पियो इहो बि वीचारो पंहिंजे बचनि जे लाइ। सो ऐं हेॾो थोरो कमु ख़तमु करे हाणे हिते अची पुॻो ॾिसूंसीं छा थो चवे। हा मिस्त्री ॾे हवालु। गर्मी आहे न? छो हे काॾे विया? हाँ इहा ई हालत आहे। बसि छा कयूं यार, करिणो त आहे न। गर्मी खे ॾिसंदा पोइ कमु कोन हले पियो न। घर जे हुजे जमा थियल कुझु पैसो त पोइ पैसा घर जमा थियल हुजनि पोइ अहिड़ी गर्मी लोड़ण जो कहिड़ो ज़रूरत आहे। चलो ठीकु आहे। अदा हे उस्ताद शकील असांजो बोर हाणे कढे थो पियो। ही भाऊ मालिक आहे, हिन जो नलको आहे। सो ही बोर कढंदो, पोइ असां हिते जेको आहे कमु कंदासीं ऐं नलके जी दिकी ठाहींदासीं। ही भाऊ चांडिया बिरादरी जो आहे, मुमताज़ मोलाई जो माइट। हा त मुमताज़ मोलाई सां मिलायो न यार। छो हलो शाम ई मिलायो था मोलाई सां। पक सां? पक चवनि था ईद ते ईंदो। न न हाणे शाम ई मिलूं था, मुनवर था, मोलाई था, खेरपुर हलूं था। चलो ठीकु आहे, त वांदा थियूं पोइ केॾी महिल सेटिंग कयूं था, पोइ मिलंदासीं। सही आहे दोस्तों। ही असां नलको जेको आहे फिट करे छॾियोसीं। ही मिस्त्री आयो आहे हाणे हिते, ही उहो कमु कंदो। हे भाऊ वेठो अथसि। सो असां वरी हलंदासीं हाणे ॿिए पासे। ठीकु आहे, त हिन हमरा जी मिस्त्री जी पारत हुजई। हाँ या न? तूं वरी काॾे थो वञे? मां वञा थो न, अॻिते वञा थो। ईअं न कर न, अध में सरकार ई न कढायो आहे। न अध में न, छा कयां, हे वीचारो वांदो आहे न। वरी मां मोकिलियो न, हे नओ माण्हू आहे न, अॻिते हो न कराए सघंदो सेटिंग। छो न कराईंदो, हेॾो करे आयो थी बाक़ी हे रहियो आहे वञी।